अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا वहादियना वमहदियना वनूरना वनूर अजसादिना वनूर अरवाहिना वनूर हयातना वनूर ममातना वनूर अव्वलना वनूर आखिरना वनूर ज़ाहिरना वनूर बातिनना वनूर यमीनना वनूर कुद्दामना वनूर इस्लामना वनूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि वसुलहाए मिल्लतिही अजमईन अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलिफ लाम मीम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनूना बिल ग़ैब व युक़ीमूना अस्सलाता व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।
इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम बारिक अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। निहायती वाजिबुल एहतराम मुअज़्ज़िज़ उलमाए किराम व मशाइख़ उज़ाम ऐं बिरादरान इस्लाम प्यारा मुसलमान भाइरो अजीजो दोस्तो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। अवां बुजुर्गन जे आॾो अल्लाह ताला जल्ल जलालुहु अमन वालुहु जे पाक कलाम कुरान मजीद जूं सूरह बकरा जूं इब्तिदाई आयतूं नूं तिलावत कयूं आहिनि, जन जे बारे में तव्हां जे ख़िदमत गिरामी में चंद मारूज़ात अर्ज़ करणा आहिनि। दुआ फरमायो अल्लाह ताला जल्ल जलालुहु अमन वालू शान पंहिंजे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े में मूं गुनहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। तव्हां असां सभिनी खे अल्लाह ताला पंहिंजे हबीब जे सदक़े शाल हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारा दोस्तो, अव्हां जे आॾो मदरसतुल मदीना ॻोठ पीर परियल शाह जे तालिबुल इल्मन जन क़ुरान मजीद याद कयो, उन्हनि खे दस्तार कराई वई। उन सां गॾु अव्हां खे ॿुधायो वियो त 3 न्याणियूं बि क़ुरान करीम जूं हाफ़िज़ा बणिजी चुकियूं आहिनि। तमाम घणी ख़ुशी जी ॻाल्हि आहे जो अल्लाह ताला जल्ल जलालुहु अमन वालुहु जे पाक कलाम खे यादि करण जो ज़ौक़ ऐं शौक़ माशा अल्लाह अॼु बि आहे। आउं तव्हांजी ख़िदमत गिरामी में क़ुरान करीम जे अज़मत जे बारे में कुछ अर्ज़ कंदुसि। अवी इत्मीनान आराम सुकून सां वेही ॿुधो, कोशिश कयो अल्लाह ताला पाक कलाम में छा फरमायो आहे उनखे समझो, ऐं समझण खां बाद में कोशिश कयो त उन ते अल्लाह ताला तव्हां असांखे अमल नसीब फरमाए। सब खां पहिरियां आउं तव्हांजे आॾो तिलावत कयल आयतुनि सॻोरनि जी माना अर्ज़ कंदुसि त क़ुरान पाक जूं जेके मूं आयतूं पढ़ियूं उन्हनि में अल्लाह ताला जो फरमान कहिड़ो आहे। अव्हां जेकॾहिं अल्लाह पाक जे कलाम खे समझी वरितो त अव्हां जो अचणु सजायो आहे, अव्हां जो वेहणु सजायो आहे, अव्हां जो ॿुधणु सजायो आहे। छो त वही क़ुरान पाक ॿुधण ऐं सम्झण लाइ आया आहियो, उन
खे गौर सां इत्मीनान सां समझण जी कोशिश कयो। सब खां पहिरियां मां तव्हांजे आॾोड़ आयतुनि जी माना अर्ज़ कयां, पर पहिरियां तव्हांखे गुज़ारिश आहे, अल्हम्दुलिल्लाह ही केॾो वॾो अज़ीम शान इज्तिमा आहे। दुरूद शरीफ पढ़ण जे लाइ जॾहिं तव्हांखे अर्ज़ कजे त तव्हां सभई मुहब्बत ज़ौक़ शौक़ सां गॾिजी बुलंद आवाज़ सां मुहब्बत सां मुंहिंजे हबीब करीम ते दुरूद पढ़ो त अल्लाह जी रहमत नाज़िल थिए। सलात शरीफ बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। ॿारनि जो आवाज़ बंदि करायो। अल्हम्दुलिल्लाह तव्हां आयो त घणा, पर जेतिरा घणा आयो एतिरो आवाज़ तव्हांजो कोन थो अचे। साॾे सलात पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालु व मन वालू पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, अलिफ लाम ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन। अलिफ लाम रा। कुरान करीम जे पढ़ण वारनि खे ख़बर आहे, शुरू में उस्ताद वटि पढ़ायो वेंदो आहे अलिफ बा ता सा जीम हा हा। अरबी जा 28 लफ़्ज़ आहिनि, जन 28 लफ़्ज़नि ते अल्लाह पाक जल जलालु अमन वालो जो क़ुरान पाक मुश्तमिल आहे। अंग्रेजी में भी ABC वग़ैरह जा कुछ अल्फाज आहिनि, सिंधी में 52 अल्फ बे पे से टे ठे वग़ैरह आहिनि। हर बोली में हुरूफ तहजीन के चइबो आहे, उहे हर्फ जैसा बोली हिजे करे पढ़बी आहे, हर बोली में आहिनि। कुरान पाक जे पढ़ण लाइ अल्लाह ताला जल जलालु अमन वालो जे पाक कलाम खे सम्झण लाइ, ॿुधण लाइ, पढ़ण लाइ अलिफ बा ता सा जीम वग़ैरह पढ़ियो वेंदो आहे। हिते रब करीम जी ज़ात बाबरकात सूरह बक़रा जे मुंड में फरमायो, अलिफ तमाम दुनिया जा जेके भी तफसीर आहिनि, वॾा वॾा मुहक़िक़ आलिम जनखे पढ़ी माण्हू इल्म हासिल करे आलिम थींदो आहे, उन सभिनी लिखियो आहे त अल्लाहु आलम बिमुरादिही। अलिफ लाम मीम जी माना अल्लाह खे ख़बर आहे, ॿियो कंहिंखे ख़बर ई कान्हे। अल्फ जी माना छा आहे? ख़ुदा थो ॼाणे। लाम जी माना छा आहे? ख़ुदा थो ॼाणे। मीम जी माना छा आहे? अल्लाह ताला थो ॼाणे। अल्लाहु आलम बिमुरादिही, इन जे मुराद जी माना खे वधीक ख़ुदा थो ॼाणे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, अल्लाह ताला जल जलालु अमन वालू जे इन पाक कलाम अल्फ लाम मीम जी माना ऐं मुराद अल्लाह खां सवा ॿिए खे मालूम नाहे। मां तव्हां खां पुछां थो, अल्लाह खां सवा ॿिए कंहिंखे मालूम नाहे? इहो तव्हांजो असांजो अक़ीदो आहे, पर छा सकरण जा मुसलमानो अवां जो छा ख्याल आहे? अल्लाह खां सवा ॿियो केरु को नथो ॼाणे त अल्फ जी माना छा आहे, लाम जी माना छा आहे, मीम जी माना छा आहे, या अल्लाह खां सवा ॿिए खे ख़बर नाहे। छा मां तव्हां खां पुछां रसूलुल्लाह खे इन जी ख़बर आहे या नाहे? ही अॻियां जेके मुंहिंजे वेठा आहिनि, ओला मुंहिंजे करे चवनि था, अलाए दिलियूं चवनि था, पुठिते त आवाज़ कोन आयो, ख़बर नाहे तव्हां पोयनि जो कहिड़ो अक़ीदो आहे। हथ मथे खणो त मां ॾिसां।
जज़ाकल्लाह। हिकड़ी जमात जेका चवे थी त अल्लाह खां सवा ॿिए कंहिंखे मालूम कोन्हे, पर रसूलुल्लाह खे मालूम कोन्हे। और मुंहिंजा प्यारा दोस्तों, अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, अकुल जी ॻाल्हि आहे, सम्झ जी ॻाल्हि आहे। अल्लाह ताला जे पाक कलाम इरशाद फरमायो आहे, नुज़्ज़िल अला मुहम्मदिन। कुरान पाक में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो त ही उहो किताब आहे, उहो कुरान आहे जेको मां अल्लाह पाक जल्ल जलालू व मनवालू पंहिंजे प्यारे महबूब मुहम्मद करीम जे मथां लाथो आहे। ऐं सॼो जहान इहो अक़ीदो रखे थो, सभई चवनि था त क़ुरान अल्लाह जो किताब ज़रूर आहे, पर आयो रसूलुल्लाह ॾे, नाज़िल रसूलुल्लाह ते थियो। अल्लाह पाक पंहिंजे महबूब करीम जे मथे लाथो। हाणे मां इहा ॻाल्हि तव्हां खां पुछां थो त इहो अकुल मञे थो ॻाल्हि त कलाम अल्लाह जो नाज़िल थियो रसूलुल्लाह ते, मोकिलियो अल्लाह नबी ॾे, त नबी ॾे खणी वञो ऐं नबी खे वञी ॾियो। पर वरी नबी खे इहा बि ख़बर कान्हे त अल्फ जी माना छा आहे, लाम जी माना छा आहे, मीम जी माना छा आहे। इहो त अकुल नथो क़बूल करे त अचे बि उन ॾे, वरी ख़बर बि उनखे न हुजे। मुंहिंजा दा अकुल जी तक़ाज़ा त इहा आहे त जंहिं ॾे आयो आहे तंहिंखे कम अज़ कम ॼाण आहे। मुंहिंजो दोस्त रहे दुबई में, ऐं मूंखे ख़त अहिड़ी ॿोली में लिखे जो मूंखे त न अचे, पर मुंहिंजे बाबे खे बि न अचे। हाणे उन दोस्त खे बेवकूफ़ चइजे या अकुलमंद चइजे? बाबा तूं पंहिंजे दोस्त ॾे ख़त अहिड़ी ॿोली में लिख जेका कम अज़ कम हू सम्झे त सही। तुंहिंजो दोस्त आहे, तोखे ख़बर आहे त उहो कहिड़ियूं ॿोलियूं ॼाणंदो आहे, तूं हुनखे अहिड़ी ॿोली में ख़त लिखी थो जो हुनखे ख़बर ई कान्हे का, त इहो ख़त लिखंदड़ बेवकूफ़ चइबो। मुंहिंजा दोस्त तव्हां सां न मां पश्तो में तकीर कयां त पठाणनि खां साबियो त को सम्झंदो ई कोन्हे। माण्हू चवंदा यार शाहपुर छा करे वियासीं, मिंथू कयूंसीं, टाइम वरितोसीं, मस मस मुफ़्ती साहब खे आंदोसीं, तकीर अहिड़ी कई असांखे सम्झ में कान आई, पश्तो ॻाल्हाइबो अहिड़ी ॿोली में जेको साम्हूं वारो सम्झे, ख़त अहिड़ी ॿोली में लिखबो जेको अॻियां सम्झे। अल्लाह ताला कलाम मोकिलियो हबीब ॾे, पर अल्फ जी माना कान थी अचेसि, लाम जी माना बि कान थी अचेसि, मीम जी माना बि कान थी अचेसि। आयो बि नबी ॾे, पोइ ख़ुदा छो मोकिलियो? माज़अल्लाह माज़अल्लाह, छा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खां ग़लती थी वई या भुल थी वई? माज़अल्लाह, न, ख़ुदा ताला ग़लती खां पाक आहे, अल्लाह ताला भुलजण खां पाक आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, इहो अक़ीदो ग़लत आहे, ग़लत आहे, ग़लत आहे। जेके चवनि था त अल्फ लाम मीम जी माना नबी करीम खे कान ईंदी आहे, इहे ग़लत था चवनि पिया। असांजो ईमान आहे, अल्लाह जो क़ुरान फरमाए थो त मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात बाबरकात खे अल्लाह ताला अहिड़ो किताब अता फरमायो आहे जंहिंखे हर शइ जो बयान उन में मौजूद आहे, मुस्तफ़ा करीम उन जी तालीम ॾींदो आहे। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, हक़ चार यार, या गौसे आज़म दस्तगीर। हाणे आउं तव्हांखे क़ुरान शरीफ़ जी ॻाल्हि क़ुरान शरीफ़ मां ॿुधायां। रब्बुल आलमीन जल्ल जलालहू व मनवालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, नज़्ज़लना अलैकल किताब तिबयानल लिकुल्लि शै। ऐ प्यारा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नज़्ज़लना अलैकल किताब, असां तुंहिंजे मथां उहो किताब क़ुरान पाक नाज़िल फरमायो आहे, तिबयानल लिकुल्लि शै, जंहिं क़ुरान करीम जे अंदर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हर शइ जो बयान रखियो आहे। मञणो पवंदो त क़ुरान पाक में सभु इल्म आहिनि। चओ चओ, क़ुरान पाक में ॾाढे जो तमामु उलूम। हाणे उन्ही जे लाइ वरी अल्लाह ताला जी वरी क़ुरान पाक जी टी आयत ॿुधो।
अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी दलालिम मुबीन। अल्लाह ताला फरमाओ लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन, बेशक अल्लाह ईमान वारन दे थोरो कयो, इज़ बअस फ़ीहिम रसूलन, जॾहिं जो अल्लाह ताला रसूल खे मोकिलियो, मिनहुम उन्हनि मंझाई, छाजे लाइ यतलू अलैहिम आयातिही, त उन्हनि जे मथां अल्लाह पाक जूं आयतूं पढ़ंदो, व युज़क्कीहिम, इनखे पाक बनाईंदो, व युअल्लिमुहुमुल किताब, चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह, वयुअल्लिमुहुमुल किताब, इन जे लाइ तो नबी करीम उनखे किताब सेखारींदो, कहिड़ो किताब, नज़्ज़लना अलैकल किताब, उहो किताब जेको अल्लाह ताला पंहिंजे हबीब ते नाज़िल फरमायो आहे। अल्लाह ताला फरमाए थो नज़्ज़लना अलैकल किताब, ॿिए अल्लाह ताला फरमायो वयुअल्लिमुहुमुल किताब, उहो किताब जेको मुस्तफ़ा ते नाज़िल थियो आहे सो महबूब मोहम्मद करीम दुनिया खे पढ़ाइण आयो आहे। वयुज़क्कीहिम, उनखे पाक बनाइण आयो आहे। वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा, उनखे किताब हिकमत सेखारण आयो आहे। व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी दलालिम मुबीन, उन दिलबर जे अचण खां अॻु में माण्हू गुमराही में हा, पर हबीब खे आणे ख़ुदा ताला जग खे गुमराही खां बचाए वरितो। हाणे नबी आयो ई किताब सेखारण, छा सेखारण आयो आहे? कहिड़ो किताब जेको तिबियान ले कुल शइ आहे, जंहिंमें कुल शइ जो इल्मु आहे। हाणे अल्लाह ताला चवे त किताब कुल शइ जे बयान वारो तो ते लाथुम ऐं इहो तूं पढ़ाए, पर अचेस अल्फ जी माना बि कान थी, लाम जी बि कान थी अचेस, मीम जी बि कान थी अचेस। वाह सजण वाह, एतिरे चवण सां मुला जो ख़र्च त कोन आयो, नबी खे अल्फ जी माना नथी अचे, लाम जी माना नथी अचे, मीम जी माना, ख़र्च त कोन आयो, चई छॾी। नबी खे अल्फ जी माना बि कान थी अचे, लाम जी बि माना कान थी अचे, मीम जी बि कान थी अचे, ख़र्च कोन आयुसि, पर इन हिकिड़े लफ़्ज़ चवण में केतिरनि क़ुरान करीम जे आयतुनि जो इनकार थी वियो। ऐं अवां मुस्लमाननि खे ख़बर आहे त जेको क़ुरान करीम जी हिकिड़ी आयत जो बि इनकार करे सो, ॾाढे त चओसि यार, ज़ोर सां चओ, ज़ोर सां, जेको क़ुरान करीम जे हिकिड़ी बि आयत जो इनकारी थिए सो काफ़िर थी वञे। ही ॾिसो केतिरनि आयतुनि जो इनकार थियो त नबी खे अल्फ जी माना नथी अचे, लाम जी माना नथी अचे, मीम जी माना नथी अचे। हलिया मां तोखे ॿुधायां, तो तफ़सीर कोन पढ़िया हल, तो हदीसूं कोन पढ़ियूं हल, तो क़ुरान करीम जो मुतालो कोन कयो आहे, तुंहिंजे सीने जे मथां इश्क ऐं मुहबत वारी ॻाल्हि कान्हे का, तोखे रसूलुल्लाह जे मक़ाम जो पतो ई कोन्हे को, हबीबनि जे अज़मत जी तोखे ख़बर ई कान्हे का। अरे क़ुरान करीम त जिब्रील पोइ खणी आयो, जिब्रील पढ़ंदो हो, मोहम्मद करीम जिब्रील खां अॻे अॻे पढ़ंदो वेंदो हो। ला ताजल बिल कुरान इन्ना अलैना जमअहू व कुरानहा, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम में बयान फरमायो आहे त हज़रत जिब्रील जॾहिं नबी करीम वटि क़ुरान खणी अल्लाह वटां पहिरों दफ़ो ईंदो हो, हबीब जे आॾो पढ़णु शुरू कंदो हो, त मुंहिंजो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिब्रील खां अॻे अॻे पढ़ंदो वेंदो हो। रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात खे फरमाइणो पइजी वियो त ला ताजल बिल कुरान, ओ मुंहिंजा महबूब जिब्रील खां अॻे अॻे तकिड़ो न पढ़, माना हबीब पढ़ियो पे तॾहिं त ला रोकियो, छाजे करे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो न के तुंहिंजे सीने में चिटण मां रब जो कम आहे। असांजे महबूब नबी चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला बिस्मिल्लाह जे बे खां वठी वन्नास जे सीन ताईं ज़र्रे ज़र्रे क़ुरान पाक जो इल्म अता कयो आहे। तो त अल्फ लाम मीम जी ॻाल्हि थो करी, मां थो चवां ज़ेर ज़बर जी मुस्तफ़ा खे ख़बर आहे।
हबीबन करीम जी ज़ात बाबरकात के कुरान पाक जे हर ज़र्रे जो इल्म आहे इहो चवण ग़लत आहे। हाँ तफ़सीरन जेको लिखियो आहे अल्लाहु अअलमु बिमुरादिही त हिन जी मुराद अल्फ लाम मीम जी ख़ुदा खां वधीक ॿियो केरु कोन थो ॼाणे। इहो तुंहिंजे लाइ आहे, मुंहिंजे लाइ आहे, मौलवियुनि जे लाइ आहे। त मौलवी आलिम ॿिया कोन था ॼाणनि पिया अल्फ लाम मीम जी माना ॿियनि खे ख़बर कान्हे अल्लाह खे आहे, पर मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम ते त नाज़िल थियो आहे उन्ही खे त ख़बर आहे। जे माज़ अल्लाह नबी करीम खे ख़बर न आहे त पोइ अल्लाह से मोकिलिस छो किताब खे। मुंहिंजा दोस्तो अदीज़ो मां तव्हांखे इन जे बारे में हिकिड़ी रसूलुल्लाह जी सही सही हदीस ॿुधायां जो कंहिं बि मुल्ला मौलवी खे ताक़त न आहे जो इनकार करे सघे। जेकॾहिं कोई इनकार करे त ही फ़क़ीर हाज़िरा किताब ॾेखारण जी जवाबदारी ज़िम्मेदारी मुंहिंजी आहे। हिकिड़ो दफ़ो प्यार सां मुहबत सां बुलंद आवाज़ सां दुरूद पढ़ त मां तोखे हदीस पाक ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तो कुरान करीम जे नुज़ूल जे बारे में बाब ऐं किताब बदउल वही में हदीस जे तमाम मोतबर किताबनि में हदीसूं आयल आहिनि। तफ़सील त कीअं किताब ईंदो हो, कीअं लहंदो हो। दस्तूर ईअं हो ज़ाहिरी तरह त जॾहिं बि का क़ुरान करीम जी आयत जिब्रील अमीन खणी ईंदो हो हबीबन करीमन जे आॾो पढ़ंदा हा, पाण ख़ामोशी थी ॿुधंदा हा। जिब्रील वरी उन आयत पढ़ण खां पोइ उन जी मुख़्तसर जामे तफ़सीर ऐं तशरीह बि ॿुधाईंदो हो। पहिरीं तलावत कंदो हो, पोइ तफ़सीर ऐं तशरीह बयान कंदो हो। पाण ॿई ॻाल्हियूं ॿुधंदा हा, तिलावत बि ॿुधंदा हा, तफ़सीर बि ॿुधंदा हा, ख़ामोश हूंदा हा। जिब्रील पैगाम पहुचाए हलियो वेंदो हो ऐं उहो पैगाम रसूलुल्लाह वरी पंहिंजे ग़ुलामनि खे पहुचाईंदा हा। लेकिन जॾहिं इहा आयत लथी अलिफ लाम मीम, इहा बि तोखे ॻाल्हि ॿुधायां त जिब्रील अल्लाह वटां क़ुरान सिखी ईंदो हो, तशरीह बि जिब्रील सिखी ईंदो हो। काथां? मक़ाम ख़ास मां रब्बुल आलमीन वटां क़ुरान पाक बि हासिल कंदो हो, तशरीह बि हासिल कंदो हो। जेका अल्लाह खां ॿुधंदो हो उहा अची हबीब खे ॿुधाईंदो हो, महबूब वरी पंहिंजे असहाबनि खे ॿुधाईंदा हा। हाणे जॾहिं अलिफ लाम मीम जे नुज़ूल जो टाइम आयो अल्लाह ताला जे तरफ़ खां नाज़िल थियो अलिफ लाम मीम। जिब्रील इंतजार में आ त ख़बर पवंदी अल्फ जी माना चाहे, लाम जी माना चाहे, मीम जी माना चाहे। बी इंतजार कयई पर का तशरीह का न मिली। हुकुम थियो त खणी वञ। साईं माना का न ॿुधायव, अल्फ जी माना चाहे, लाम जी माना चाहे, मीम जी माना चाहे। मक़ाम ख़ास मां इरशाद थियो खणी वञ, बस तुंहिंजो को मां खणी वञ। जीअं जो हबीबन करीमन जी ख़िदमत में आयो अस्बे मामूल अची पढ़ई अलिफ लाम मीम। नबी करीम ॿुधंदा हा, ख़ामोश थींदा हा। जिब्रील बयान कंदो हो, ॿुधाईंदो हो, पाण ॿुधंदा हा, पोइ वरी पंहिंजे असहाबनि खे ॿुधाईंदा हा। पर अॼु ॻाल्हि ई निराली आहे। जिब्रील चयो अलिफ लाम मीम त आमना जे लाल चयो अलिम तो फज़हब। ओ जिब्रील मूंखे सभु ॼाणा, तूं हाणे भली वापसि हलियो वञ। अल्लाहु अकबर। या रसूल अल्लाह, हक़ चार यार, या दस्तगीर रहमतुल्लाह अलैह। छा फरमायो? अलिम तो मूं ॼाणी वरितो, फज़हब हाणे हलियो वञ। जिब्रील हैरान थियो, मूंखे ई ख़बर कान्हे, मूंखे ई मक़ाम ख़ास खां इन जी तशरीह कान ॿुधाई आहे। मूंखे सिर्फ़ लफ़्ज़ ॿुधाया आहिनि अलिफ लाम मीम। हिते महबूब मूंखां अॻे अल्लमल क़ुरान, उहो रहमान जंहिं
कुरान सेखारियो खलकल इंसान जे कामिल बंदे के पैदा कयो अल्लमहुल बयान जेके मा कान व मा यकून जो इल्म ऐं बयान सेखारे छॾियईं। जिब्रील हिकिड़ी रस्म आहे, हिकिड़ो तरीक़ो आहे, अल्लाह जो कलाम तूं खणी ईंदो आहे, मूंखे पुॼाईंदो आहे, मां उम्मत खे पुॼाईंदो आहियां। इहो अल्लाह जो दस्तूर आहे ज़ाहिरी दुनिया जे लाइ। बाक़ी समझी छॾ त तो वारे अचण खां अॻे ई अल्लाह ताला क़ुरान मूंखे पढ़ाए छॾियो आहे। तंहिंजे करे मूंखे अल्फ जी माना बचे थी, लाम जी माना बचे थी, मीम जी माना बचे थी। मां ॼाणा त मुंहिंजो रब ॼाणे। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू जी ज़ात बाबरकात पंहिंजे हबीब खे क़ुरान करीम जे अखर अखर जो इल्मु ॾिनो आहे। जन जो अक़ीदो आहे, जन जो ख़्यालात मआज़ अल्लाह नबी करीम खे अल्फ लाम मीम जी माना नथी अचे से ग़लत हन भुलल हन। हेॾे ॾियारियो इन्हनि जे कंहिं बि वॾे मौलवी जो नालो वठी चइजे, असां नालो कोन था खणूं, पर कंहिंजो बि नालो वठी चइजे तव्हांजे फलाणे मौलवीअ जी नहव कची आहे, सर्फ में जॾो आहे, तक़रीर में कचो आहे, फ़िक़्ह में जॾो आहे, कावड़ जी पद असांजे अल्लामा खे था घटि वधि चओ, असांजे मौलाना जो त मिसाल ई कोन्हे। अरे तो वारे मौलाना जो इल्म वसी एॾो आहे जो कंहिं बि ॻाल्हि में घटि था तूं चिड़ी थो पवी। ऐं ख़ुदा जो कसम आहे तो वारो मौली ज़मीन ते पढ़ियो आहे, मुस्तफ़ा खे ख़ुदा अर्श ते पढ़ायो आहे। तुंहिंजो मौलवी हुनजो उस्ताद जॾो थी सघे थो, मुंहिंजे महबूब हबीब करीम जो उस्ताद रब करीम सॼे जहान जो ख़ालिक आहे। आलिमुल ग़ैब वश्शहादह हुवर रहमानुर रहीम। ओ अल्लाह ताला जल जलालु अमन वालू जो को ग़ैब हाज़िर ग़ाइब सब जो ॼाणंदड़ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इल्मन जो ख़ालिक आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सारे जहान खे पढ़ाइण वारो इल्म ॼण सम्झ वारो आहे। उन पंहिंजे हबीब करीम खे मुकम्मिल ऐं कामिल इल्म अता फरमायो आहे। उन जे लाइ तूं मौलवी चवीं थो त नबी खे माज़ अल्लाह फलाणी फलाणी शइ जी ख़बर न आहे, तूं ग़लति थो चवीं, ग़लति थो चवीं। जेको मुअल्लिम काइनात आहे, काइनात खे पढ़ाइण वारो आहे, उनखे अल्लाह ताला काइनात खां इल्म वधीक अता फरमायो आहे। तव्हांजो कहिड़ो अक़ीदो आहे? रसूलुल्लाह खे काइनात जो मुअल्लिम चइबो या न? ज़ोरी कोन चइबो, ज़ोरी कोन। ॾिसो क़ुरान थो चए वयुअल्लिमुहुमुल किताब। अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजो महबूब करीम तव्हांखे किताब पढ़ाइण आयो आहे। जेको पढ़ाईंदो आहे तंहिंखे मुअल्लिम चइबो आहे। ऐं महबूब करीम सॼे जहान खे पढ़ाइण आयो आहे। जेको सॼे जहान खे पढ़ाईंदो उनजो इल्मु सॼे जहान खां वधीक हूंदो। जो सॼे जहान खां वधीक हूंदो। हाणे साबित थियो त नबी करीम जी ज़ात बाबरकात खे अल्फ जी माना बचे थी, लाम जी माना बचे थी, मीम जी माना बचे थी। हाणे इहा ॻाल्हि हिते ख़तम थी। हाणे वरी अॻिते हलो। अदा अल साईं अल्लाह पाक जल जलालु मन वालो भला कुझी ॻाल्हि छो चई? अलिफ लाम मीम टिनी खे गॾाए त थींदो अलम अलम या अलम। जीअं चवे तुंहिंजी टिनी खे गॾाए त इनफरादी तरह पढ़ो त अलिफ लाम मीम। आख़िर ईअं छो ख़ुदा ताला फरमायो? हक़ीक़ी माना ख़ुदा खे ख़बर आहे, पर जेको असांखे उस्तादनि पढ़ायो आहे, तफ़सीरनि पढ़ायो आहे, अल्लाह जे बाननि जे सोहबत मां कुझु हासिल थियो आहे, उहो मां तव्हांखे ॿुधायां। अबा क़ुरान शरीफ़ जा कुल अखर घणा? अल्फ खां ये ताईं 28। चओ घणा? ज़ोर सां चओ। आम तरह सां चवंदा आहिनि 30 अखर, पर उनमें 2 अखर हिकु जहिड़ा आहिनि, तंहिंजे करे गॾे सरे 28। 28 अखर अल्फ खां वठी या ताईं 28। इन्हनि 28 मां अल्लाह पाक जल जलालु अमन वालू जो क़ुरान जुड़ियो आहे। जेका पाण ॿोली ॻाल्हायूं उनमें बि 28 अखर अचनि था। केर बि इहे मुंहिंजा दोस्तो ज़ुबान सां ॻाल्हाए ॿोली इस्तेमाल करे, इहे 28 अखर ईंदा। मुंहिंजा दोस्त ये अलिफ लाम मीम सिंधीअ में भी आहे, अलिफ लाम मीम फारसी में भी आहे, अलिफ लाम मीम पश्तो में भी आहे, अलिफ लाम मीम बिरोहकी में भी आहे, अलिफ लाम मीम उर्दू ज़ुबान में भी आहे,
अलिफ लाम मीम जो उचार गुरमुखी में भी आहे, अलिफ लाम मीम जो उचार अंग्रेजी में भी आहे, अलिफ लाम मीम जो उचार हिंदी बोली में भी आहे। जेतिरियूं भी दुनिया जूं बोलियूं आहिनि सभिनी में अलिफ भी आहे, लाम भी आहे, मीम भी आहे। ऐं वरी क़ुरान में भी अलिफ भी आहे, लाम भी आहे, मीम भी आहे। पर यार सोच कजा इहो अलिफ लाम मीम आहे ॿियनि ॿोलियुनि में भी, क़ुरान में भी आहे, पर सारे जहान खे ख़बर आहे त सारे जहान जे ॿोलियुनि जो अलिफ लाम मीम ॿियो आहे, त क़ुरान जो अलिफ लाम मीम ॿियो आहे। जेको क़ुरान वारो अलिफ लाम मीम आहे उहो दुनिया जे ॿियनि ॿोलियुनि जे अलिफ लाम मीम जहिड़ो, अलिफ लाम मीम जहिड़ो, चओ ॾाढे चओ, अलिफ लाम मीम जहिड़ो क़ुरान वारो अलिफ लाम मीम सिंधीअ जे अलिफ लाम मीम जहिड़ो, अल क़ुरान वारो अलिफ लाम मीम फारसी वारे अलिफ लाम मीम जहिड़ो, अल्लाह जे क़ुरान वारो अलिफ लाम मीम उर्दू वारे अलिफ लाम मीम जहिड़ो छो न आहे? ॿोली हिकिड़ी, तलफ़ुज़ हिकिड़ो, शक्ल बि हिकिड़ी। सिंधी में जहिड़ो लाम लिखबो अहिड़ो अरबी में, फारसी में जहिड़ो लाम लिखबो अहिड़ो अरबी में, पोइ हिक जहिड़ा छो न आहिनि? ऐं मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो इन्हीअ जे करे त तुंहिंजे मुंहिंजे ॿोली वारो अलिफ लाम मीम मख़लूक़ आहे, ठहियल आहे, असांजो कलाम आहे। पर अल्लाह जे अलिफ लाम मीम वारो क़ुरान पाक जो अलिफ लाम मीम मख़लूक़ नाहे, इहो अल्लाह पाक जो कलाम, अल्लाह जी सिफ़त क़दीम आहे। जॾहिं अल्लाह पाक जल जलालु अमन वालू असांखे क़ुरान जे मुंड में चयो अलिफ लाम मीम, इशारो कई त क़ुरान जो अलिफ लाम मीम अवां जे अलिफ लाम मीम जहिड़ो नाहे। त यादि रखो अलिफ लाम मीम जी शक्ल ॾिसी मता क़ुरान वारे अलिफ लाम मीम सां भेट कयो। इन्ही तरह अल्लाह ताला फरमाए थो मता तव्हां पंहिंजूं शक्लियूं ॾिसी मुंहिंजे मुहम्मद सां भेट कयो। जे क़ुरान जो अलिफ लाम मीम ॿियनि जे अलिफ लाम मीम जहिड़ो नाहे, ये साहिब क़ुरान मुहम्मद करीम तव्हां जहिड़ो भी नाहे। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, हक चार यार, या अली उल मुर्तज़ा। दोस्तों हाणे तव्हां समझी वयो जेकॾहिं अलिफ लाम मीम क़ुरान वारो सिंधी वारे अलिफ लाम मीम जहिड़ो नाहे त जंहिं ते सॼो क़ुरान लथो आहे मुल्ला उहो बि तो जहिड़ो, ज़ोर सां चओ तो जहिड़ो कतई नाहे। भली तोखे ॿ हथ हुजनि, मुस्तफ़ा खे बि हथ आहिनि, भली तोखे ॿ अखियूं हुजनि, मुस्तफ़ा खे बि आहिनि, भली तोखे ज़ुबान आहे, मुस्तफ़ा करीम खे बि आहे, भली तोखे ॿ टंगूं आहिनि, नबी करीम खे बि आहिनि। तूं बि मुजादा पीउ मां वारो आहे, नबी करीम खे बि अबू अम्मा आहे। मुजादा तूं बि ज़ाहिरी इंसान आहे, नबी करीम बि ज़ाहिरी इंसानी शक्ल सूरत में आया, पर इन जे बावजूद बि महबूब करीम में ऐं तो में एतिरो फ़र्क़ु आहे जेतिरो ज़मीन ऐं आसमान में फ़र्क़ु आहे। तो जहिड़ो ॾाढे त चओ, भला सकरण वारनि झलियो अथव छा त न चइजो, चओ नबी असां जहिड़ो, ज़ोर सां चओ असां जहिड़ो, ऐं जेको चवे त नबी असां जहिड़ो आहे चओ त कूड़ो आहे। ॾाढे त चओ यार, लक़ब त ॾियोसि, कूड़ो कूड़ो निजो कूड़ो। अल्लाह ताला जल जलालु अमन वालू जी ज़ात बाबरकात मुंहिंजे महबूब करीम खे बेमिसल बनायो आहे। जेको चवे त नबी असां जहिड़ो आहे, माअज़ल्ला माअज़ल्ला, उहो इस्लाम खे सम्झे ई कोन थो। हेॾे न आयो, हे मौलविन जी जमात वेठी आहे, उलमा किराम पोढ़ा पका वॾा सभु ॼाणनि था। हिकिड़ो फ़िक़ह जे किताबनि में मसइलो आहे, मसइला ज़िहार। जीअं मसइलो वुज़ू जो, मसइलो गुस्ल जो, मसइलो निमाज़ जो, मसइलो निकाह जो, मसइलो तलाक जो। हिकिड़ो मसइलो आहे जंहिंखे चइबो आहे ज़िहार। छा चइबो आहे? सभई चओ, सभई ज़ोर सां, ज़िहार। तव्हां अॻे कोन ॿुधो, अॼु ॿुधो, उलमा खे ख़बर आहे। इहो छा आहे मसइलो ज़िहार जो? निकाह जो मसइलो तो इहो आहे, अबा तेकूं तेरे चाचे जी धीउ कबूल है, आखे मेकूं कबूल है, इहो निकाह। वुज़ू जो मसइलो, बाबा वुज़ू जा फर्ज़ 4,
मुंहुं धोवो बाहूं धोवो मथे जी मख कयो पेर धो वज़ू जो मसइलो थियो वरी से नमाज़ जो मसइलो बाबा नियत कर मुंहुं काबे ॾे शुरू थी वञे इहा नमाज़ जो मसइलो वरी से हज जो मसइलो इहराम बधी तवाफ करे वञी अरफात घुमी फिरी मोटी आ वरी इहराम बध इहो हज जो मसइलो ज़िहार कहिड़ी भला आहे ॿुधो सम्झी वेंदो यादि कजो विसार जो न कम जो मसइलो अथव इंशा अल्लाह ताला तव्हां सां दुश्मन वहाबी ॻाल्हाए न सघंदो हिकिड़ो मसइलो सिखी छॾियो ज़िहार जो मसइलो ही आहे को बि माण्हू पंहिंजी ज़ाल खे चवे त तुंहिंजी पुठी अम्मा जे पुठी जहिड़ी आहे तुंहिंजा उज़वा मुंहिंजे अम्मा जे उज़वे जहिड़ा आहिनि बस माउ सां उज़वनि में जिस्म सां ज़ाल खे मुमासिलत ॾियारई हाणे माई हिन ते हराम थींदी क़ुरान थो चवे या त 60 मिस्कीननि खे खारा या 60 रोज़ा रख या बानो आज़ाद कर तॾहिं माई हिलाल थींदई ॾंड ॾिजे न त पोइ माई वञे माइटे हली रुगो एतिरे चवण सां त तुंहिंजी ज़ाल जी पुठी पेट टंगू मथो वग़ैरह माणे जहिड़ो आहे इहे लफ़्ज़ चवण सां तुंहिंजी माउ तोते ज़ाल तोते हराम थी वञे ॾंड ॾे तुंहिंजो ईमान तॾहिं बचे ज़ाल तुंहिंजे लाइ तॾहिं हिलाल थिए जंहिंखे क़ुरान पाक वाज़िह बयानु फरमायो आहे इन्ही खे मसइले ज़िहार चइबो आहे हो सकल जा मुस्लमान हेॾे निहार हालांकि जहिड़ी ज़ाहिरी तरह जिस्मानियत शक्ल सूरत उज़वा माउ जा आहिनि अहिड़ा ज़ाल जा आहिनि पर हूअ माउ आहे हूअ ज़ाल आहे चवणो नाहे जेकॾहिं माउ सां ज़ाल खे मुशाबिहत ॾिनई ज़ाल खे माउ सां मुशाबिहत ॾिनई त ॾोही थी पवंदो ॾंड न ॾींदो तेसीं ताईं माई हलाल न थींदी अफ़सोस आहे जे माउ ऐं ज़ाल खे हिकु जहिड़ो चवी त तोते ॾंड पइजी वञे ज़ाल हराम थी वञे अफ़सोस आहे मुल्ला जे तूं नबीअ खे पाण जहिड़ो चवी त तूं वरी पको मुवहिद पोइ तूं पको मोमिन तुंहिंजो ईमान मज़बूत यादि रखजां ज़िहार जे मसइले चवण सां तुंहिंजे माउ खे तुंहिंजे ज़ाल खे तलाक पवंदी पर नबीअ खे पाण जहिड़े चवण सां बि तुंहिंजे ज़ाल खे तलाक पवंदी काफ़र थी वेंदे चओ नबी असां जहिड़ो ज़ोर सां जो नबी असां जहिड़ो ऐं जेको चवे त माज़ अल्लाह नबी असां जहिड़ो आहे मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो ईमान खां निकिरी थो वञे होॾे ज़ाल खे तलाक पवंदसि हिते ईमान खे तलाक पइजी वेंदी हुतड़े त ॾंड छॾ था वरी बि माई हिलाल थींदसि पर हिते को ॾंड आहे सी कोन को बेईमान थी मरी वेंदो जेको रसूलुल्लाह खे पाण जहिड़ो चवंदो अल्लाह ताला असांजे महबूब करीम खे सॼे जहान खां बेमिसल बनायो आहे बिटाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था जखरे जहिड़ो जवान चओ सुभान अल्लाह या सुभान अल्लाह कम जी काने ॾाढे चओ जखरे जहिड़ो जवान ॾिसो कोन देह में मुहड़ मिड़नी मुरसले ऐं सरसु संदुस शान फकान काब कौसैन औ अदना इहो मुयस्सर थिस मकाम उन आगे जा एहसान जय हादी मेलुम हेड़ो खुदा जो कसम आहे मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जे सहाबा किराम जी 1.25 लख जमात हुई 1,24,000 नबी करीम सां सहाब गॾहा अबू बकर सिद्दीक़ खां वठी करे पिछाड़ी ताईं कंहिं नंढे खां नंढे सहाबी कहीं बि ईअं कोन चयो त या रसूल अल्लाह मां तो जहिड़ो आहियां या तूं मां जहिड़ो आहीं या तूं कंहिं फलाणे जहिड़ो आहीं न सहाबा किराम जॾहिं बि गुफ़्तगू कंदा हुआ त हीअं अर्ज़ु कंदा फिदाक अनक अबी व उम्मी या रसूल अल्लाह ओ अल्लाह जा हबीब असां जा अब्बा अम्मा तो मोहम्मद करीम ता सल घोर कयो जन सरकार खे ॾिठो तन त ईअं चयो हां त या रसूला तो त असांजो अबो अम्मा घोर हुजे उन्हनि त कोन चयो त असां तो जहिड़ा आहियो तूं असां जहिड़ो न उहे मुंहिंजे हबीब करीम जी ज़ात बाबरकात खे पाण जहिड़ो त कोन चवंदा हुआ पर 1.25 लख नबियनि जहिड़ो बि सहाबा जो अक़ीदो आहे त मुस्तफ़ा आदम खां बि अफ़ज़ल आहे
सहाबा जो अक़ीदो आ त 1.25 लख नबी खां मुंहिंजो महबूब अफ़ज़ल आ। हज़रत मूसा अलैहिस्सलाम खां अफ़ज़ल आ। ख़ुदा तबारक व तआला पंहिंजे महबूब करीम खे सभिनी नबियनि जो सरताज बनायो आ। नबी करीम जहिड़ो अल्लाह ताला जे ज़ात बनायो ई कोन्हे। चओ सुभान अल्लाह। भला इहा ॻाल्हि अब्दुर्रहीम तव्हांखे ज़ोरी थो मञाए या इन जो को क़ुरान हदीस में सबूत बि आहे? ॿुधो सबूत। प्यारा दोस्तों अजीजो, हजरत अल्लामा काजी अयाज, चो सुभान अल्लाह, मालिकी मज़हब जो तमाम वॾो बुजुर्ग अल्लामो इमाम थी गुज़रियो आहे। नबी करीम अलैहिस्सलाम जे सीरत पाक ते किताब लिखियो अथई अशिफा बिहुकूकिल मुस्तफा। ॾाढो प्यारो किताब, 10वीं सदी जो बुजुर्ग आहे। उन्हीं अशिफा फी हुकूकिल मुस्तफा में अल्लामा काज़ी अयाज़ जेको मुस्तनद आलिम आहे, सही सही सनद सां हिकिड़ी रिवायत आणे थो त नबी करीम जे दरबार में जिब्रील वेठो आहे। सरकार दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिब्रील सां कचहरी वेठो करे। कचहरी कंदे कंदे हुजूर जिब्रील खां पुछो, या जिब्रील लब्बैक या रसूल अल्लाह, हल रअयत मिसली, मूं जहिड़ो किथे ॾिठुई? कंहिं पुछो, ॾाढे ॻाल्हायो, कंहिं पुछो, चो नबी करीम। कंहिंखां पुछऊं? जिब्रील खां। छा पुछऊं? या जिब्रील हल रअयत मिसली, मूं जहिड़ो को ॾिठुई? अर्ज़ थो करे जिब्रील। अल्लामा काज़ी अयाज़ शिफा शरीफ जे ॿिए जिल्द में लिखियो आहे, कल्लबतु मशारिकल अर्द व मग़ारिबहा, या रसूल अल्लाह, आदम खां वठी करे अव्हां जे ज़माने ताईं 6000 साल गुज़री विया। मां मशरक़ बि घुमियो आहियां, मग़रब बि घुमियो आहियां, सारी काइनात घुमियो आहियां। ख़ुदा पाक जे ज़ात बाबरका जो कसम आहे, मिठड़ा तो महबूब मोहम्मद जहिड़ो मूंखे नज़र किथे कोन आयो आहे। केर थो चवे? जिब्रील। चओ केर थो चवे? हिकिड़े शाइर इन्ही खे वरी उर्दू में तर्जुमो कयो आहे। जिब्रील से कहने लगे एक रोज यूं शाहे उम्मम, तुमने देखा है जहां, बतलाओ तो कैसे है हम। अर्ज की जिब्रील ने, ऐ महजबी तेरी कसम, आफा कहा गर्दीदम, मेरे पुता वर्जीदम, बिस्यार खूबा दीदम, लेकिन तो चीजें दीगरी। या रसूल अल्लाह, मशरक घुमियो आहियां, मगरब घुमियो आहियां, शिमाल घुमियो आहियां, जुनूब घुमियो आहियां, हेठ घुमियो आहियां, मथे घुमियो आहियां। 1.25 लख नबियनि खां वठी घुमंदो थो अचां। हसीन हसीन ॾिठा अथमि, कई सुहिणा ॾिठा अथमि, पर मूंखे अल्लाह पाक जे ज़ात बाबरका जो कसम आहे, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त तो महबूब मोहम्मद करीम जहिड़ो मूंखे किथे बि नज़र कोन आयो। जो कंहिंजो अक़ीदो आहे, चओ जिब्रील जो। ॾाढो जो कंहिंजो? हाय हाय। वरी पुछ सोहणे नबी जे सहाबा खां, हसन जी तू बि महबूब जो परवानो नात खान आहे, हुजूर जी का नात त ॿुधाए। छो ॿुधायां? कोन ॿुधाईंदो सां। साहबन महबूब खे चयो, भला तूं चवींसि। हबीबन फरमायो, या हसान इसअद अलल मिंबर, ऐ हसान मां तोखे चवां थो, चढ़ मिंबर ते। खाली मिंबर ते न, मां मोहम्मद पंहिंजे कुल्हनि जी चादर लाहे मिंबर ते विछाया थो। साईं छा कयां? इन मिंबर जे मथां वेही मां मोहम्मद करीम जी नात पढ़। उथियो, हबीबन करीमन जी चादर खे खयई, खणी पंहिंजे अखियुनि ते लॻायई, अखियुनि ते लॻाए सीने सां लॻायई। हबीब खे चई, क़िबला तव्हांजी ज़र्रह नवाज़ी, अवां त मूंखे मिंबर ते था वेहारियो, पर मां तव्हांजे आॾो बीहा थो, वेहा कोन थो। चादर खे सीने सां लॻाए चवां थो, ख़ुलिक़्त मुबर्रअम मिन कुल्ल ऐबिन, कअन्नक क़द
खुलक़्त कमा तशाऊ व अजमल मिल्क लम तरकत ऐनी व अहसन मिल्क लम तलिदिल निसाऊ। या रसूल अल्लाह मुझो अकीदो यो अल्लाह ताला तोखे हर ऐब खां पाक पैदा कयो अहिड़ो त सोहणो पैदा थियलु या रसूल अल्लाह जो तो अल्लाह खे चवंदो पे वए रब तोखे ठाहींदो पे वयो। कअन्नक या रसूल अल्लाह या गौसे आजम दस्तगीर हक चार यार कअन्नक महबूब जे आॾो बीठो नबी जो सहाबी गलत नथो चवे हुजूर खयूं चुक कढे त गलत थो चवी छा थो चवे कअन्नक कद खुलिक़्त कमा तशाऊ। या रसूल अल्लाह अल्लाह पाक तोखे अहिड़ो ठाहियो आहे जहिड़ो तो पे चाहियो। जेको ठहियो ई कोन्हे सो छा चाहींदो। मां आहियां ई कोन त मां छा चवां त मुंहिंजा हथ हीअं ठाहियो पेर हीअं ठाहियो टंगू हीअं ठाहियो शकिल अहिड़ी ठाहियो मां आहियां ई कोन त कीअं चवां। पर सहाबी जो अक़ीदो आहे रसूलुल्लाह जे आॾो बि नबी करीम खे थो चवे कअन्नक कद खुलिक़्त कमा तशाऊ। या रसूल अल्लाह मुंहिंजो त ईमान आहे तुंहिंजो नूर अॻे ई पैदा हुयो उन तुंहिंजे नूर पे चयो त मौला मां मुहम्मद करीम जूं अखियूं हेड़ियूं ठाहे हथ हेड़ा ठाहे ज़ुल्फ हेड़ा ठाहे ॾंद हेड़ा ठाहे शकल सूरत हेड़ी ठाहे मुख चन बदर लासानी मथे चमके लाट नूरानी मुख चन बदर लासानी मथे चमके लाट नूरानी काली जुल्फ ते अख मस्तानी मखमूर अखी हिन मध भरिया। सुभान अल्लाह ॾाढे न चई कअन्नक कद खुलिक़्त कमा तशाऊ। या रसूल अल्लाह अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात तव्हां खे ईअं पैदा कयो जीअं तव्हां पे चाहियो। वरी अॻिते व अजमल मिन्क लम तरकत ऐनी मुंहिंजे अख या रसूल अल्लाह अवां जहिड़ो सोहणो हरगिज़ कोन ॾिठो आहे। केर थो चवे हसान चओ केर थो चवे या रसूल अल्लाह मुंहिंजे अख अवां जहिड़ो हसीन कोन ॾिठो आहे। हसान थो चवे सुभाणे कटड़ू चवंदा सुभाणे सकरन जा वहाबी चवंदा माण्हू चवंदा तो न ॾिठो त छा थी पियो तंहिंजे करे तरदीद थो करे व अजमल मिल्क लम तरकत ऐनी व अहसन मिल्क लम तलिदिल निसाऊ। या रसूल अल्लाह मां थो चवां तव्हां जहिड़ो सोहणो मुंहिंजे अख इन्हीअ जे करे कोन ॾिठो जो मुझो ईमान आ त क़यामत ताईं कंहिं मां तो मुहम्मद जहिड़ो बच्चो को न ॼणियो। या रसूल अल्लाह अवां जहिड़ो बच्चो कंहिं माउ खे ॼाओ ई कोन्हे। जॾहिं कंहिं माउ खे तो जहिड़ो बच्चो ॼाओ ई कोन्हे को त चवणो पवंदो त मुहम्मद करीम बेमिसाल आहे। सभई चओ रसूलुल्लाह जंहिंजो इहो अक़ीदो आहे त नबी असां जहिड़ो आहे से ग़लति था चवनि। अल्लाह ताला जे अलिफ लाम मीम क़ुरान जा अखर ॿियनि जे अलिफ लाम मीम जहिड़ा न आहिनि त जंहिं ते क़ुरान नथो आहे उहो बि ॿियनि जहिड़ो न आहे। तॾहिं अल्लाह ताला मुंड में फरमायो अलिफ लाम मीम ये अलिफ लाम मीम बेमिसाल है त जंहिंजे मथां क़ुरान करीम नथो आहे उहो मुहम्मद करीम बि बेमिसाल आहे। अॻिते ज़ालिकल किताब ला रैब फीह इहो इशारो क़ुरान पाक ॾे आहे। अल्लाह ताला फरमायो अलिफ लाम मीम जंहिं क़ुरान जे मुंड में अलिफ आ जंहिं क़ुरान जे मुंड में लाम आ जंहिं क़ुरान जे मुंड में मीम आ ज़ालिक इहो किताब ला रैब फीह रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात फरमायो उन में कई क़िस्म जे शक शुबह जी गुंजाइश आहे ई कान। छाजे करे शक नाहे इन्ही जे करे शक नाहे जो इहो कलाम आहे अल्लाह पाक जो।
अल्लाह जो कलाम सच्चो आ। वमन अस्दक़ु मिन अल्लाह क़ीला। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो त केरु आहे दुनिया में जंहिंजो कलाम अल्लाह पाक खां वधीक सच्चो हुजे, यानी ॿियो केरु बि नाहे, सभ खां वधीक अल्लाह ताला जी ज़ात आहे ऐं अल्लाह ताला जो कलाम आहे। जॾहिं अल्लाह ताला जो कलाम सभिनी खां वधीक सच्चो आहे, अल्लाह ताला फरमायो ज़ालिकल किताब ला रैब फीह। इहो किताब आहे जंहिंमें कहीं क़िस्म जो को शक शुबो न आहे। अॻिते अल्लाह ताला फरमाए तो हुदल लिल मुत्तक़ीन। इहो किताब मुत्तक़िन ऐं परहेज़गारनि जे वास्ते हिदायत आहे। कंहिंजे लाइ हिदायत आहे? हेॾे निहारियो, हिकिड़े हंधि अल्लाह ताला फरमायो हुदल लिन्नास। छा फरमायो अल्लाह ताला? हुदल लिन्नास, माण्हुनि जे लाइ हिदायत आहे। ऐं माण्हुनि में सभु अची विया, हिंदू, कोली, भील, मेंगवाड़, मुसलमान, यहूदी, शिया, वहाबी, सुन्नी, फरमा बरदार, बेफरमान, सभु अची विया, माण्हू सभई। अल्लाह ताला फरमा हुदल लिन्नास, माण्हुनि जे लाइ हिदायत आहे। पर हिन आयत में अल्लाह ताला फरमाए तो हुदल लिल मुत्तक़ीन, मुत्तक़िन जे लाइ हिदायत आहे। ऐं मुत्तक़ी ख़ासि क़िस्म आहे, ख़ासि तबक़ो आहे, सभई न आहे। जेको अल्लाह खे को करे मञे, अल्लाह जे हबीब खे आख़िरी नबी करे मञे, क़ुरान करीम ते ईमान आणे, अॻिते युक़ीमून सलात, नमाज़ पढ़े, व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून, अल्लाह ताला जेको जेसि उन मां ख़र्च करे, व बिल आख़िरत यूक़िन, आख़िरत ते यक़ीन करे। मुत्तक़ी त मख़सूस तबक़ो आहे, मख़सूस जमात आहे। हिते अल्लाह ताला फरमाए तो हुदल लिल मुत्तक़ीन, ऐं हुते वरी फरमाए तो हुदल लिन्नास। आख़िर इहे छो? इन्ही में बि हिकमत आहे, मां तोखे खोले ॿुधायां। सलात मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम। वरी ॿियो दफ़ो सलात मुंहिंजे साईं ते, ॿियो दफ़ो बुलंद आवाज़। अल्लाह ताला फरमा हुदल लिल मुत्तक़ीन, वरी हिते फरमाई, ॿिए हंधि फरमाई हुदल लिन्नास, माण्हुनि जे लाइ हिदायत। ॻाल्हि ही आहे त क़ुरान आहे सॼे जहान लाइ। चओ क़ुरान कंहिंजे लाइ आहे? ॿुधो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात क़ुरान पाक में फरमायो तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। अल्लाह पाक बरकत वारो आहे जे नाज़िल कयो आहे फ़ुरक़ान खे पंहिंजे ख़ासि बंदे ते। छो क़ुरान खे अल्लाह ताला पंहिंजे बंदे ते नाज़िल कयो? लियकून लिल आलमीन नज़ीरा, त मुहम्मद करीम जी ज़ात बाबरकात इन क़ुरान पाक जे ज़रिए सॼे जहान खे हिदायत करे वञी ॾियारे वञी ॿुधाए। मालूम थियो त क़ुरान सॼे जहान लाइ आयो आहे। चओ सॼे आहे, सॼे जहान लाइ, पर हुदल लिल मुत्तक़ीन वरी छो? अल्लाह ताला फरमायो थो इन्ही जे करे त दावत आम आहे। अॼोके जलसे जी दावत आम आहे। असांजे दोस्तनि दावत इस्लामी वारनि अॼोको जलसो रखियो, इश्तिहार छपाए आम दावत कयूं ऐं मस्जिदुनि में बि ऐलान करायूं बाबा फलाणी तारीख़ फलाणो माण्हू ईंदो, फलाणी जाइ ते जलसो थींदो। अवां सभिनी खे आम दावत आहे, सभु अचो, अची अल्लाह जो क़ुरान ॿुधो। अदा दावत त आम थी। हाणे मां तव्हां खां पुछां थो, सभु आया या जंहिंजो नसीब हो उहे आया? हथ मथे खणी ॿुधाए। दावत सभिनी खे, चओ दावत, पर आया केरु? जंहिंजो अल्लाह ताला इहा ॻाल्हि थो करे। अल्लाह ताला फरमाए हुदल लिन्नास, मुंहिंजो किताब दावत आम आहे, सॼे जहान जे लाइ हिदायत जो ज़रियो बणिजी आयो आहे। पर हुदल लिल मुत्तक़ीन, फ़ाइदो जो मुत्तक़ी वठंदा, तंहिंजे करे भाग बि मुत्तक़िन जो आहे। इहो क़ुरान करीम आहे हिदायत मुत्तक़िन जे लाइ, दावत त सॼे